जबरू दिलावर खाने जो भाटो दो चे फहीम शहर का या खबर पक्किया पक्किया जबरो आत चवां थो इन खां वधीक ख़ुशि करण लाइ फ़िरोज़ खान खे वरी असांखे अहिड़ो मौक़ो न मिलंदो। सॉरी सर, एडो अॻिते न एडो बना चो फिरोज खान खे ख़ुशि करण लाइ हिन खां वधीक मौक़ो न मिलंदो। असांखे जबरू फिरोज खान खे ख़ुशि करण जो इन खां वधीक मौक़ो न मिलंदो। हवा दिए ते ॾाढी हिम्मत कर सर हिम्मत कर क्यों ना? क्यों जबरू यो दिलावर खाने जो भाटो फहीम शहर का पियो अचे खबर पक्किया पक्किया जबरो आत चवां थो इन खां वधीक फ़िरोज़ खान खे ख़ुशि करण लाइ पाण खे मौक़ो वरी न मिलंदो। फहीम घर न पहुचे हुनजो लाश कुत्तनि खे ॾियणो आहे कुत्तनि खे। त पोइ देरि छा जी आहे? अचो अचो क्यों जिबरू यो मैं क्यों हाथ में न विञाइबो। कल तू ना जबरू बाबू सही पे चए जिबरू बी कमेंट वरी क्यों जिबरू साबू सही पियो चवे। ठीक है जिबरू साबू सही पियो चवे। जिबरू वाह जो मौक़ो मिलियो वाह। जिबरू वाह जो मौक़ो मिलियो वाह। हिंदी खणी हल जमा पोइ जबरू हां केरा हो गया जबरू दिलावर खाने जो भाटो शहर का अचे पियो जबरू दिलावर खाने जो भाटो शहर का अचे पियो फहीम खबर पक्किया पक्किया ठीक है अचो बीजा एक मिनट तुम पीछे चल जाओ औरती आउट क्यों जबरो आत चवां थो इन खां वधीक फ़िरोज़ खान खे ख़ुशि करण जो वरी मौक़ो न मिलंदो। इन्हीं का पहिरियां जो फहीम घर पहुचे उनजो लाश कुत्तनि खे ॾींदासीं कुत्तनि खे। त पोइ देरि छा जी आहे? अचो